आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो मेहरबान आहे, रहीम आहे, रहमान आहे, रब क़ादिर आहे। ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते करोड़े दरूद ऐं सलाम जिन जे सदक़े में ही काइनात ख़लकी वई आहे। पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई ख़लके खूब, पाण ई तालिब तिन जो, पाण ई जल जलालहू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत प्रिय जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभु होई हाल, मंझाई मालूम थिए। अल्लाह तबारक व तआला खे असां पंहिंजे क़रीब पायूं था, तॾहिं क़रीब पायूं था जॾहिं जॾहिं असां मुश्किलातुनि जो शिकार बणिजूं था। अल्लाह तबारक व तआला शहरक खां यकीनन वेझो आहे। रब पाक पंहिंजे बंदे जी यकीनन ॿुधंदो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हुजण जो अहसासु पिणु ॾियारींदो आहे। हज़ारे अहिड़ा मामलात हूंदा आहिनि नाज़रीन जिते असांखे सम्झ में न ईंदो आहे त इहो असांजो एॾो ॾुखियो मामिलो कीअं आसानी में तब्दील थी चुको आहे। यकीनन रब जी उहा ग़ाइबाना जेका मदद आहे उहा पंहिंजे बंदे सां मौजूदु हूंदी आहे, बशर्त उहो बंदो अल्लाह तबारक व तआला खे दिलि सां यादि करे, रब खे दिलि सां यादि करे उनखां घुरे त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदे खे कॾहिं बि रायगान मोटाईंदो कोन आहे उन राह तां। नाज़रीन, अज़मत रमज़ान में मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते यकीनन ॻाल्हाईंदा आहियूं। सूरह तौबा जे हवाले सां बयानु अॼु मूं चाहियो पिए त मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु रहंदा हिन ट्रांसमिशन में, त उन्हनि जे बयान जे थ्रू तव्हां ताईं असां पहुचायूं सूरह तौबा जूं फज़ीलतूं ऐं तौबा करणु। असां ॾिसंदा आहियूं त काफ़ी सारा माण्हू दुनिया जे तमामु मामलात में कीअं बि हुजनि, पर अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक असांखे नाहे ख़बर त उन्हनि जो छा मरतबो आहे, उन्हनि जो छा दर्जो आहे। चयो वञे थो त तौबा करण सां इंसान जी दिलि साफ़ थिए थी, उनजा गुनाह धोपिजी वञनि था। नौजवान जी तौबा बाबति हिन प्रोग्राम में यकीनन आऊं बयान अवां ताईं पहुचाइणु चाहींदसि ऐं जेतिरो मुंहिंजो इल्मु आहे, जेतिरो मूं पढ़ियो आहे त नौजवान जी तौबा अल्लाह तबारक व तआला जे तमामु घणी क़रीब आहे। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तलिफ़ रवायात में अचे थो त नबी साईं पाण फरमायो आहे त जेका नौजवान जी तौबा आहे उहा अल्लाह तबारक व तआला तमामु घणी पसंदि कंदो आहे। नौजवान जी इबादत खे अल्लाह तबारक व तआला तमामु घणो पसंदि कंदो आहे। नाज़रीन, मुख़्तलिफ़ टॉपिक्स जे हवाले सां यकीनन हिन प्रोग्राम खे मां अॻियां वधाईंदी हलंदसि। अव्हां ताईं हीअ ट्रांसमिशन हिन वक़्तु लाइव पहुची रही आहे ऐं हिन ट्रांसमिशन खे अव्हां ताईं पहुचाइण में साथ मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट खे आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड चयो वञे थो ऐं फ्री कलर एडवाइज़री सर्विस बि आहे जेका तव्हां इस्तेमालु करे सघो था। क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां तव्हां राब्ते में अची पंहिंजे घर खे बहितरीनु बणाए सघो था। रंग ज़िंदगी जो ऐं यकीनन ज़िंदगी जा तमामु रंग बहितरीनु हूंदा आहिनि, हसीन हूंदा आहिनि, ख़ूबसूरत हूंदा आहिनि। नाज़रीन, टैंग बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना मुख़्तलिफ़ फ्लेवर्स आहिनि, तमामु बहितरीनु फ्लेवर्स आहिनि। डिफरेंट फ्लेवर्स तव्हां बि घर में आणे सघो था, ठाहे सघो था ऐं पंहिंजी इफ़्तारी ऐं सहरी खे एनर्जेटिक बणाए सघो था। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे, हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु, ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर ताउन मौजूदु आहे, मौज मस्ती ऐं तफ़रीह जी हिकु नई दुनिया। नाज़रीन, वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे, वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे, एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, भरपूर सहकार अज़मत रमज़ान में मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीनु चूंड ऐं उन खां अलावा भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सां टैंग खां अलावा टपाल मेज़बान जी, टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे ऐं सिंध जो शान चयो वञे थो टपाल मेज़बान खे। असां वटि प्रोग्राम में मुख़्तलिफ़ महिमान हिन वक़्तु शामिलु आहिनि ऐं हिन तरफ़ असलम साहब मौजूदु आहिनि। असलम साहब, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, माशाअल्लाह जी। ऐं ख़ूबसूरत बयान असां हिन महफ़िल में ॿुधंदा हलंदासीं, नातिया कलाम असां ॿुधंदा हलंदासीं ऐं हिन तरफ़ असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। मुंहिंजे अॻियां तशरीफ़ फरमा आहिनि मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। तव्हांखे मां भलीकार चवां थी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुफ़्ती साहब खां अलावा असांजे प्रोग्राम में साम्हूं मौजूदु आहे मोहम्मद सखी ऐं मोहम्मद सखी माशाअल्लाह सां ॾाढो सुठो संदसि आवाज़ु आहे ऐं मोहम्मद अली मौजूदु आहे। मोहम्मद अली ऐं मोहम्मद सखी पेयर में पढ़ंदा आहिनि
ॿई भाइर आहिनि, तमामु सुठो संदन आवाज़ु आहे। मुफ़्ती साहिबु इंट्रोडक्शन जॾहिं मूं ॾिनो पिए त अॼु मुंहिंजे ज़हन में हुयो त मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते यकीनन अव्हां बयानु ॾींदा आहियो, हिन महफ़िल खे ख़ूबसूरत बणाईंदा आहियो, असांजे नाज़रीन ताईं अव्हां जो बयानु तमामु ख़ूबसूरती सां लाइव पहुची रहियो हूंदो आहे। सूरत तौबा, क़ुर शरीफ़ में सूरत तौबा इंक्लूड आहे, उनजे बाबति अव्हां जो बयानु ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह तौबा जो नालो तौबा इन जे करे रखियो वियो जो ग़ज़वे तबूक में जेके चंद सहाबी शामिल न थी सघिया हुआ ऐं उन ग़ज़वे में न पहुची सघिया हुआ ऐं अल्लाह ताला उन्हनि जी तौबा क़बूल फरमाई हुई, उन जे करे अल्लाह ताला इन सूरत जो नालो ई तौबा रखियो आहे। ऐं ॿियो कुफ़ार जे मुतालिक़, मुनाफ़िकीन जे मुतालिक़ इन में काफ़ी टॉपिक्स ते ज़िक्र आहे। सूरह तौबा जेका तक़रीबन सिपारे खां बि कुझु वधीक आहे, जी हा, यानी 10 सिपारे खां स्टार्ट थी थिए हिकु पाउ खां पोइ ऐं 11 सिपारे जे हिकु एमी खां बि हिकिड़ो रुको अॻिते वञी आहे, कंप्लीट थी थिए, अॻिते कंप्लीट थी थिए तक़रीबन। मुफ़्ती साहिबु बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम हर सूरह में इंक्लूड आहे, सूरह तौबा में बिस्मिल्लाह असां न पढ़ंदा आहियूं। हा जी, इन जी हिकिड़ी वजह इहा आहे त सूरह तौबा जॾहिं अल्लाह ताला नाज़िल पे फरमाई त अल्लाह ताला पंहिंजे जलाल में हुया, रब पंहिंजे जलाल में हो, ऐं उन जी जॻह ते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी जॻह ते इब्तिदा में सूरह तौबा में ही पढ़ियो वेंदो आहे, अऊज़ु बिल्लाहि मिनन नार व मिन शर्रिल कुफ़ार व मिन ग़ज़बिल जब्बार अल इज़्ज़तु लिल्लाहि व लिरसूलिही व लिलमुमिनीन। त नाज़रीन बि इन खे यादि करे छॾनि त सूरह तौबा जी जॾहिं स्टार्टिंग हुजे त हितां जॾहिं स्टार्ट में शुरू में हितां कनि त पोइ बिस्मिल्लाह न पढ़ंदा, बाक़ी मिसाल 10 सिपारो पूरो कयूं, वरी तो कुझु टाइम खां पोइ वरी 11 सिपारे खां पढ़ियूं त 11 जे स्टार्टिंग में बि सूरह तो उतां बिस्मिल्लाह पढ़ी था सघनि। बाक़ी स्टार्टिंग में जेको आहे इहा ई जेका आहे मूं जेको अर्ज़ु कयो, जेकी मूं तिलावत कई, इहो पढ़ियो वेंदो, पोइ सूरह तौबा पढ़ी वेंदी आहे। छो त अल्लाह ताला पंहिंजे जलाल में इन सूरत खे नाज़िल फरमायो, छो त उन में बिस्मिल्लाह में अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि, रहमान ऐं रहीम। ॾिसंदा जॾहिं जानवर खे बि ज़िबा कंदा आहियूं त सिर्फ़ु एतिरो पढ़ंदा आहियूं बिस्मिल्लाह अल्लाह अकबर, अॻियां जेके अल्लाह जूं रहमान ऐं रहीम सिफ़तूं आहिनि उहे ज़िक्र कोन कयूं वेंदियूं आहिनि, इहा ई वजह आहे। ऐं सूरह तौबा में उन सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जी तौबा क़बूल थी हुई, ग़ज़वे तबूक में शामिल न थी सघिया हुआ, त उन मां हिकिड़ो सहाबी सगोरो त उहो फरमाए पियो त उन टाइम असांजो बाग़ तयारु हो खजनि जो, बसि मां पियो चवां त हाणे हीअ जल्दी लाहे हिननि खे खजूर खे सुकायां, इन खे गॾु कयां, छो त पूरे साल जो जेको आहे रिस्क जो ज़रियो इहो ई हूंदो हो सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जो। त उहो सहाबी फरमाए थो त ईअं त हिर्स में अॼु हीअ कयां सुभाणे कयां ॿिए ॾींहुं, ईअं मूंखे देरि थी, तव्हांजो काफ़ी टाइम गुज़री वियो। ग़ज़वे तबूक मदीनतुल मुनव्वरा खां कई 100 किलोमीटर परे आहे, मैदान बदर खां बि उन जे निस्बत सां काफ़ी वेझो आहे, पर ग़ज़वे तबूक जो जेको फ़ासिलो आहे उहो तमामु घणो आहे मदीनतुल मुनव्वरा खां। बिलाख़िर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ग़ज़वे तबूक में अल्लाह ताला मुस्लमाननि खे फ़तह बि अता फ़रमाई, हुज़ूर वापसि आया, मस्जिद नबवी में अची वेठा, ऐं जेके इन ग़ज़वे में शामिल न थिया उन्हनि खे घुरायूं पाण वटि, ऐं उनखां पुछंदा रहिया त जेके मुनाफ़िक़ हुया, मुनाफ़िक़ माना उन्हनि ज़ाहिरी त कलमो पढ़ियो, उन्हनि जे अंदर में इस्लाम न हो, उहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं ग़लति बयानूं करे कोई उज़र पेश करे हलंदा पिया आहिनि, ऐं हुज़ूर उन्हनि खे ईअं बि फ़रमाइनि पिया त शरीयत जो फ़ैसिलो ज़ाहिर ते हूंदो आहे, इन जे करे मां तव्हांखे छॾियां थो, बाक़ी तव्हांजे हक़ीक़त खे ऐं तव्हांजे अंदर खे मां मोहम्मद सुञाणां थो। ऐं ईअं ई जॾहिं उहो सहाबी सगोरो जेको रहिजी वियो हो, जॾहिं उहो आयो त नसाई शरीफ़ किताबुल मसाजिद में हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं जो मां हुज़ूर जे वेझो थियुसि त सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾिठी ऐं मुस्कुरायो पाण, ऐं मुस्कुराहट जेका आई उहा गुस्से सां भरियल हुई, माना हुज़ूर खे मुंहिंजे मथां गुस्सो हुयो, कावड़ हुई जो मां न ग़ज़वे तबूक में शामिलु थियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां अची हाज़िर थियो, सरकार फरमायो सबबु छा आहे, छाजे करे तूं ग़ज़वे तबूक में शामिलु न थिए? अर्ज़ु कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अल्लाह ताला गुफ़्तगू करण जो अहिड़ो मलको अता फ़रमाया त जेकॾहिं अॼु मां कंहिं दुनियावी बादशाह जे साम्हूं हुजां हा त मां ग़लति बयानी करे मां पाण खे बचाए ऐं मां उन जे ग़ैज़ ऐं ग़ज़ब खां कावड़ खां बची वञा ऐं पाण खे बचाए वञा,
पर मूंखे ख़बर आहे जेकॾहिं अॼु मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कूड़ बि ॻाल्हायां, तव्हां ज़ाहिरी तौरु मुंहिंजे उन ॻाल्हियुनि खे ॿुधी करे मूंखे छॾे बि ॾियो, मूंखे सज़ा बि न मिले, उन जे बावजूदि मूंखे ख़बर आहे त अनक़रीब अलाह ताला तव्हांखे मूंखां नाराज़ करे छॾींदो, त अलाह साईं ऐं रब बि मूंखां नाराज़ थींदो। सच हक़ीक़त इहा आहे त उन अर्ज़ु कयो या रसूला हिन खां पहिरीं मां कॾहिं ख़ुशहाल न हुयुसि जहिड़ो हाणे हुयुसि, पर मूंखे कुझु हिर्स त मां हिन पंहिंजे खजूर खे बाग़ात खे समेटे वठां, हिन खे गॾु करे वठां, संभाले रखां, इन में अॼु थो वञा सुभाणे थो वञा, ईअं मूंखे ताख़ीर थी वई, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती जेका आहे ग़फ़लत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए तो सच ॻाल्हायो, हाणे तूं उथई जॾहिं जेसिताईं अलाह ताला तुंहिंजो फ़ैसिलो करे। पोइ उहो साहबी सगोरो ऐं ॿिया साहबी सगोरा उन्हनि ॿिन्ही खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो अची रवानो कयो। पोइ सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका हुननि खे सज़ा ॾिनी, सज़ा इहा हुई त हुज़ूर फरमायो त हाणे जेसिताईं तव्हांजी अलाह ताला तौबा क़बूल न कंदो एसिताईं तव्हां पंहिंजे घरनि में दाख़िल न थींदव, तव्हां पंहिंजे घर में नथा दाख़िल थी सघो। तव्हां सां माना हिकिड़ो जेको आहे बिरादरी जेको सिस्टम हूंदो आहे उहो क़ता थी वेंदो, ख़तमु थी वेंदो। हाणे जेसिताईं अलाह ताला तव्हांजी माफ़ी क़बूल करे ईअं ई थियो त उहो साहबी सगोरा जेको हुयो, उहो साहबी सगोरो अलाह ताला जे दरबार में रहंदो रहियो। ऐं ॿिया जेके साहबी आहे थोरा उमिरि रसीदा, पोइ उनजे घर वारनि जेके सहाबिया हुयूं उन्हनि अची हुज़ूर जे ख़िदमत में अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त छो त जेका हिननि खे इस्लाम सज़ा ॾिनी आहे त असांखे बि उहा क़बूल आहे, भले हिननि खे असां घर में दाख़िल थियण त कोन ॾींदियूंसीं, पर जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त असां हिननि खे मानी पचाए, जेका असां वटि जवन जी मानी हूंदी आहे, असां हिननि खे दरवाज़े खां ॿाहिरि ॾियूं, छो त इहा उमिरि रसीदा आहिनि ऐं हिननि खां मानी जेको आहे हिननि खां इहा कमु कोन थी सघंदो। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे इजाज़त ॾिनी। ऐं उन खां अलावा उहो साहबी सगोरो जेको आहे जंहिंजो हदीस शरीफ़ में बि ज़िक्र आहे उहो बि रहंदो रहियो। पोइ अलाह ताला उन्हनि जी तौबा खे क़बूल फरमायो। व अल सलासतिल्लज़ीन खुल्लिफ़ू, उहे टे जेके पोइते रहिजी विया हुआ उन्हनि जी तौबा खे अलाह ताला क़बूल फरमायो। ऐं पोइ साहबी डोड़ंदा आया, हुज़ूर फरमायो इन्हनि जी तौबा जे लाइ अलाह ताला वही नाज़िल फरमाई आहे, उन्हनि खे वञी ख़ुशख़बरी ॾिनऊं ऐं उहे ख़ुशि थिया ऐं उन्हनि अलाह ताला जो शुक्र अदा कयो त अलाह ताला, छो त जॾहिं इंसान खां ख़ता थिए थी, गुनाह थो थिए ऐं उन खां पोइ उन ते पशेमानी थी थिए, छो त हीउ साहबी जेको हिन खे माना ॿिए रियासत जे बादशाह ख़त लिखियो हो त जेकॾहिं तोखे मोहम्मद अरबी क़बूल नथो करे न, तूं असां ॾे हलियो आहे, त उन ख़त खे ॾिसी पढ़ी ज़ारो क़तार हुनो त माना मुंहिंजो एतिरो ईमान कमज़ोर थी वियो आहे जो मूंखे गैर मुस्लिम बादशाह मूंखे ऑफरूं था ॾियनि, मूंखे दावतूं था ॾियनि। जॾहिं नौजवान जॾहिं तौबा थो करे अलाह जे दरबार मुफ़्ती साहब, इहो हिकिड़ो टॉपिक यकीनन अहमियत जोॻो आहे, नौजवान जी तौबा, नौजवान जी इबादत। इनखे पाण ब्रेक ते वञूं था, उनखां पोइ पाण कंटिन्यू कंदासीं। अव्हांजी इजाज़त सां मां अॻियां वधां थी ब्रेक जी तरफ़। और नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह का नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। टैंक बणाइण वारनि जो टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो। नाज़रीन उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो सहकार भरपूर मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे। टपाल मेज़बान जी सिंध जी नंबर 1 चाहे काॾे न वञिजो, नंढिड़ो ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था माह रमज़ान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में। दरन के अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। माह रमज़ान जी हीअ स्पेशल ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वञे पई ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे ताउन सां। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो ऐं नेल्सन पेंट जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में रंग ज़िंदगी जो नाज़रीन टैंक जो भरपूर साथ मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना ऐं क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में
वाइटल जो साथ मौजूद है, वाइटल पियो ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जो भरपूर साथ नाज़रीन मौजूद है। अज़मत रमज़ान में GFS बिल्डर्स जी स्पॉन्सरशिप मौजूद है ऐं स्पॉन्सरशिप मौजूद है टपाल मेज़बान जी, सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान हींअर असांखे ज्वाइन कयो आहे। तमामु माशाल्लाह ख़ूबसूरत एक्ट्रेस आर्टिस्ट आहिनि पाण ज़रीना कीरियो साहिबा। तव्हांखे मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ठीकु आहियो ज़रीना साहिबा? जी अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह जी, तमामु ख़ूबसूरत बि तव्हां लॻी रहिया आहियो। ऐं माह रमज़ान जो महीनो एतिरो ख़ूबसूरत महीनो, अल्लाह पाक जूं अणगढ़ियूं रहमतूं, मग़फ़िरत जो महीनो ऐं दोज़ख जे अज़ाब खां छोटकारे जो ही महीनो आहे। अव्हांजो रमज़ान कीअं गुज़रंदो आहे? ही रमज़ान कीअं गुज़री रहियो आहे? माशाल्लाह रमज़ान ॾाढो सुठो गुज़रंदो आहे ऐं हीउ रमज़ान बि ज़बरदस्त गुज़रियो आहे, छो त हीउ रमज़ान जो महीनो ई अहिड़ो आहे जंहिंमें असां इबादतूं कंदा आहियूं। जी बिल्कुलु। असां रोज़ा रखंदा आहियूं ऐं रोज़नि ऐं इबादतुनि में जेको लुत्फ़ु हूंदो आहे उहो त तव्हां पाण सम्झी सघो था। बिल्कुलु बिल्कुलु। छो त हाणे माशाल्लाह सां रहमत वारो अशरो बि ख़तमु थी चुको, बरकत वारो बि हाणे मग़फ़िरत वारो आहे, त असांखे मग़फ़िरत वारो अशरो ख़तमु थी चुको आहे। दोज़ख जे अज़ाब खां छोटकारे जो ही जेको अशरो आहे। जी हा जी चवंदा आहियूं न त माह रमज़ान ॾाढो नंढो महीनो आहे, महिमान आहे। सो ईअं ई तयारी में माह रमज़ान बि पंहिंजे इख़्तिताम ते आहे। इख़्तिताम ॾे आहे, बिल्कुलु। मां बि इहो ई चवंदसि त भई इख़्तिताम ॾे आहे ऐं जेतिरी घणे मां घणी असांखे अञा बि जेके ॾियारा आहिनि इबादत करणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु ज़रीना साहिबा, तव्हां ठीकु फरमायो। ऐं मुफ़्ती साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहिबु ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे जिन ते अव्हांजो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुची रहियो हुयो। ऐं नंढड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। नौजवान जी तौबा इन बाबति कीअं बयानु? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़ालिक़ काइनात एॾो महिरबान आहे, करीम आहे, जेकॾहिं पोड़ो उमिरि रसीद बि उनजे दर ते अची झुकंदो आहे ऐं उनखां गिड़गिड़ाए दुआ घुरंदो आहे। ईअं सम्झो त जॾहिं इंसान जे जिस्म मां क़ुवत छॾाए वेंदी आहे, गुनाह करण जो हिस ख़तमु थी वेंदी आहे, उन कंडीशन में बि जेकॾहिं उहो बंदो वञी रब जे आॾो गिड़गिड़ाईंदो आहे त ख़ुदा ताला उनजी बि तौबा खे क़बूल कंदा। त नौजवान जॾहिं जवानी जे अंदरि जॾहिं हुन में हर सघ ऐं हर ताक़त मौजूदु हुजे, हो गुनाह ते बि क़ादिर थी सघे थो ऐं हुनखे पंहिंजे जवानीअ जो जेको आहे नशो बि उहो सवार आहे। उन उमिरि में जॾहिं बंदो ख़ालिक़ काइनात जे साम्हूं झुके थो ऐं रब खे गिड़गिड़ाए दुआ थो घुरे त रब उनजी तौबा खे ॾाढो पसंदि फरमाईंदो आहे। पर तौबा करण जो तरीक़ेकार कीअं आहे त हुज़ूर अलैहिस्सलाम जो वसीलो ॾेई रब जे दरबार में तौबा कजे। छो त ख़ालिक़ काइनात खे हुज़ूर खां वधीक को बि महबूब कोन्हे। तॾहिं त क़ुरान करीम में त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, जेकॾहिं इहे पंहिंजे जाननि ते ज़ुल्म करे वेठा आहिनि त जाऊ क पैगंबर तुंहिंजे दरवाज़े ते अचनि, फस्तगफिरुल्लाह, पोइ अलाह खां बख़्शिश तलब घुरनि, वस्तगफर लहुमुर रसूल, ऐं पैगंबर बि उन्हनि जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरे त अलाह खे तौबा क़बूल कंदड़ ऐं महिरबान पाईंदा। माना हुज़ूर जॾहिं बख़्शिश जी दुआ घुरंदा पंहिंजे उम्मत जे लाइ त उहा अदा रब खे वणंदी आहे ऐं अलाह ताला क़बूल फरमाईंदो आहे उनजी तौबा खे। त नौजवान जॾहिं बि दुआ घुरे त मुंहिंजा करीम रब हींअर मूंखे गुनाहनि खां माफ़ी अता फरमा, मुंहिंजा जेके गुनाह थिया उहे दरगुज़र फरमा, अॻिते मूंखे सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। तोखे सदको पंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारे हबीब जो नालो मुबारक, इस्म मुबारक ई अहिड़ो आहे जॾहिं उनजो वसीलो ॾेई रब खां दुआ घुरबी आहे, ख़ालिक़ काइनात राज़ी थी पवंदो आहे। ऐं नौजवान जी जेका तौबा ते फ़रिश्ता बि रश्क कंदा आहिनि, ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि त मुंहिंजा मौला हिन जवानी जे अंदरि बंदे गुनाहनि खां तौबा करे तुंहिंजे दर झुकियो आहे, असां बि सिफ़ारिश था कयूं इन जा सभु गुनाह माफ़ फरमाए छॾ। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां तव्हांजो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं, असां तमामु हाज़रीन ताईं पहुतो आहे। ऐं प्रोग्राम में मौजूदु आहे मोहम्मद सखी ऐं मोहम्मद अली। अमा खां नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। जी बिस्मिल्लाह कयो। अव्हां या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं घेर असांखे मिले मिले, साईं घेर असांखे
पिनण वारा साईं पिनण वारा दर तुंहिंजे ते झोल बीठा हिन झले झले साईं खैर असांखे मिले मिले साईं खैर असांखे मिले साल सभिनि जो पंहिंजो पंहिंजो कर पुनल पूरो साल सभिनि जो पंहिंजो पंहिंजो कर पुनल पूरो हर कहीं खे हर कहीं खे साईं हर कहीं खे खैर अता कर खाली न कोई वले वले साईं खैर असांखे मिले मिले साईं खैर असांखे मिले दीन दुनिया जी दौलत तव्हांजे हथ मुबारक में दीन दुनिया जी दौलत तव्हांजे हथ मुबारक में हो सारी दुनिया सारी दुनिया सारी दुनिया अवांजे पुनल पई थी पले पले साईं खैर असांखे मिले मिले साईं खैर असांखे मिले पिनण वारा साईं पिनण वारा दर अवांजे झोल बीठा हिन झले झले साईं खैर असांखे मिले मिले साईं खैर असांखे मिले हर को अवांजे आसरे आहे सजणनि नवाज़ींदे हर को अवांजे आसरे आहे सजणनि नवाज़ींदे हो ज़ोर सखी तू साईं ज़ोर सखी तू आही साईं हक़ ई हाथी हले हले साईं खैर असांखे मिले मिले साईं खैर असांखे मिले हो पिनण वारा साईं पिनण वारा दर तव्हांजे झोल बीठा हिन झले झले साईं खैर असांखे मिले मिले साईं
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो बहितरीन दुआ कलाम तव्हां पेश कयो आहे अॼु जी ट्रांसमिशन में। माशाअल्लाह तमामु बहितरीन। नाज़रीन असां हिकु क़दम अॻियां वधायूं था ऐं ट्रांसमिशन में वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो थी चुको आहे। ही ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुची रही आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां। नाज़रीन अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो रंग ज़िंदगी जो। टैंक बनाइण वारनि जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। ऐं क्वेस्ट जो भरपूर साथ मौजूदु आहे नाज़रीन हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइटल जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। भरपूर साथ निभाए रहिया आहिनि GFS बिल्डर्स वारा। ऐं उनखां अलावा नाज़रीन भरपूर तावन मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि तपाल मेज़बान जो। नाज़रीन नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माहे रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां फ़रमान आहे त उन इंसान जी दुआ यकीनन क़बूल थींदी आहे, क़बूलियत जे दर्जे ते पहुचंदी आहे जेको इंसान पंहिंजे वालिदैन जो नाफ़रमान नाहे थींदो। ऐं हूअं बि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन केतिरनि ई रिवायतुनि में असां पढ़ियो आहे त वालिदैन जी जेका ख़िदमत आहे रब पाक जे तमामु क़रीब आहे। रब पाक उन बाने खे बेहद मुहबत जी निगाह सां ॾिसंदो आहे जेको पंहिंजे वालिदैन सां सुहिणे सलूक सां हलंदो आहे। हूअं बि पाण एथिकली जेकॾहिं ॾिसूं था ऐं जेके नॉर्म्स आहिनि असांजा, जेके बेसिक एटिकेट्स आहिनि असांजा, उनमें असांखे इंसानियत जो जेको दर्जो असांखे मिलियो आहे, अशरफुल मख़लूक़ात जो जेको दर्जो असांखे मिलियो आहे, असांजा वालिदैन यकीनन हिकु उन उमिरि ताईं पहुची वञनि था, उमिरि दराज़ ताईं पहुची वञनि था ऐं पंहिंजी जवानी पंहिंजो ख़ूबसूरत वक़्तु पंहिंजो औलाद खे ॾींदा आहिनि, हुनजी तरबियत में उहो वक़्तु लॻाईंदा आहिनि, पंहिंजो न सोचंदा आहिनि, पंहिंजे लाइ कुझु ख़रीद न कंदा आहिनि पर पंहिंजे औलाद जी हर ख़्वाहिश पूरी कंदा आहिनि। त इंसानियत जे नाते असांजो बि फ़र्ज़ु थिए थो वालिदैन जॾहिं उन दर्जे ते मौजूदु आहिनि, उमिरि जे उन हिसे में मौजूदु आहिनि त असां बि उन्हनि खे उअं ई ट्रीट कयूं जीअं असांखे हुननि ट्रीट कयो आहे, जहिड़े तरीक़े सां असांजी हुननि सार संभाल लथी आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान हीअ ट्रांसमिशन ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे सहकार सां अव्हां ताईं पहुचाई वञे पई ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह जो नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पैंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे रंग ज़िंदगीअ जो। ऐं टैंक बणाइण वारनि जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। क्विस्ट जो साथ मौजूदु आहे हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु। वाइल्ड वेंचर जी नाज़रीन भरपूर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। वाइटल जो साथ मौजूदु आहे वाइटल पीओ ज़िंदगी जियो। ऐं फॉर्मी जे सहकार सां हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं नाज़रीन पहुचाई वञे पई। GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु आहे ऐं तावन मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान जो। असां वटि हिन तरफ़ आयल मुअज़्ज़िज़ महिमान तशरीफ़ फ़रमा आहिनि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु आहिनि। ख़ूबसूरत संदन बयान असां अव्हां ताईं नाज़रीन पहुचायोसीं। हिकु नौजवान जॾहिं तौबा करे थो, नौजवान जे तौबा ते अल्लाह तबारक व तआला केतिरो ख़ुशि थिए थो, नौजवान जी तौबा केतिरी काउंट थींदी आहे। उनखां अलावा नौजवान जी इबादत ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे। मुख़्तसिरनि अव्हां जो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं मुफ़्ती साहब पहुचाइणु चाहींदसि। हिकु नौजवान जी इबादत असां जेकॾहिं कंपेयर कयूं था उन इंसान जी इबादत जेको एजिड आहे ऐं उन इंसान जी इबादत जेको नौजवान आहे। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नौजवान जॾहिं हुन में हिमत ऐं सभु कुझु मौजूदु आहे उन वक़्तु जेका हू इबादत थो करे उनजी लम्हा बलम्हा इबादत जेका आहे उनजी अज़मत फ़ौक़ियत तमामु आला आहे। जेकॾहिं जवानी चवंदा आहिनि त हिकिड़ो सजदो पीरीअ जा जेके आहिनि सौ सजदा त उहे 100 सजदे पीरी वारे कहीं जवानी वारो हिकु सजदो आला हूंदो आहे। जंहिं टाइम दुनिया ॾे रग़बत घणी हूंदी आहे, मैलान घणो हूंदो आहे, उन जे बावजूदि इंसानु जेको आहे इबादत ॾे रग़बत करे तॾहिं त इमाम साहिबु इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो त जेकॾहिं हिकिड़ो जवान शादीशुदा ऐं ॿियो ग़ैर शादीशुदा, जेकॾहिं ग़ैर शादीशुदा जेको आहे इबादत थो करे 4 नफ़िल पढ़ी ऐं शादीशुदा 4 नफ़िल पढ़िया त उन शादीशुदा वारा नफ़िल
जवान जा हुन गैर शादीशुदा खां अफ़ज़ल आहिनि, छो त हू पंहिंजे औलाद जी बि देखभाली करे थो, पंहिंजी घरवारी जा बि अख़राजात संभाले थो, घर खे बि टाइम ॾिए थो, वरी अलाह जी इबादत बि करे थो। त हाणे हिननि सभिनि ज़िमेदारनि जे हुजण जे बावजूदि हिन इहा ज़िमेदारी निभाए थो त अलाह ताला हुनखे दर्जो बि सुभान पोइ अहिड़ो अता अल्लाह, फरमाए थो। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। असां मौजूदु आहिनि ज़रीना कीरियो साहिबा, पाण आर्टिस्ट पर्सन आहिनि ऐं यकीनन हिकु आर्टिस्ट मां सम्झां थी त तमामु मामलात खे ॾाढो दिलि सां ॾाढो क़रीबी सां महसूसु कंदो आहे, आम माण्हू जे दर्द खे ॾाढो क़रीबी सां महसूसु कंदो आहे। ऐं आर्टिस्ट, मूंखे नथो लॻे त आर्टिस्ट ठाहियो वेंदो आहे। आर्टिस्ट अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां उनजी दिलि एतिरी नरम हूंदी आहे, कुदरती हिकु आर्टिस्ट ठहियलु हूंदो आहे, बसि हिकु स्क्रीन जी, हिकु स्टेज जी मुंहिंजे ख़्याल सां हुनखे ज़रूरत हूंदी आहे। ज़रीना साहिबा, अव्हांजो तमामु जेके बि अव्हांजो डिफरेंट एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि खां हटी करे माह रमज़ान जो हीउ जेको महीनो आहे, इनमें यकीनन डिफरेंट प्रोजेक्ट्स तव्हांजा हलंदा हूंदा, पर उन्हनि खां वरी पासो करे घर में कीअं पूरो स्केड्यूल मैनेज कंदा आहियो? मां कोशिशि कंदी आहियां त माह रमज़ान में मुंहिंजी का शूट न हुजे। जी जी। अगरि हूंदी बि आहे त कोशिशि कंदी आहियां मां जल्दी मुंहिंजी शूट ख़तमु थी वञे ताकी मां इबादत बि करे सघां, ॿारनि खे टाइम बि ॾेई सघां ऐं स्पेशली मां पंहिंजी इफ़्तारी बि ठाहे सघां। त मूंखे टाइम थोरो लॻंदो आहे की हर शइ खे करण में, पर मां इहा ई कोशिशि कंदी आहियां त माना रमज़ान शरीफ़ में मुंहिंजी का शूट वग़ैरह न हुजे ऐं पूरो जो पूरो टाइम मां पंहिंजे माना फैमिली खे ॾियां, पंहिंजे ॿारनि खे ॾियां, इफ़्तारी ऐं वधि में वधि इबादत कयां, क़ुर पाक जी तिलावत कयां। बिल्कुलु बिल्कुलु, अव्हां ठीकु फरमायो। ऐं हूअं बि जेके आख़िरी रोज़ा आहिनि, ॿियनि रोज़नि ते उन्हनि खे घणी फज़ीलत हासिलु आहे, छाकाणि त हीउ हिकिड़ो अशरो उहो आहे जंहिंमें असां दोज़ख जे अज़ाब खां छोटकारे जे सिलसिले में असांखे हीउ तोहफ़े तौरु हीउ अशरो मिले थो। उन अशरे जी जेका इबादत आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्हण खां गुरेज़ फरमाईंदा हुया। हालांकि मुख़्तलिफ़ रिवायात में मौजूदु आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुनि जे अशरे में, मग़फ़िरत जे अशरे में इबादतूं त कंदा हुया, पर गॾोगॾु आराम पिणु फरमाईंदा हुया। पर हीउ जेको आख़िरी अशरो आहे, पंहिंजे घर वारनि खे बि तलक़ीन कंदा हुआ त तव्हां जाॻो ऐं घणे खां घणियूं इबादतूं कयो। तव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां बयानु असांजे नाज़रीन ताईं यकीनन पहुचायो आहे, हिकु सुठो मैसेज बि आहे त तमामु कम हिकु साइड, पर हीउ जेको माह रमज़ान जो महीनो आहे, मां त इहो बि चवंदसि त ॿियनि जी बि माना ख़िदमत कयो, सिर्फ़ु इहो न आहे त उहो पंहिंजी ई जेको आहे फैमिली जी कयो, न कोशिशि कयो अगरि तव्हां कंहिंखे रोज़ो रखाराए सघो था, हा हा सही आहे, कंहिंखे इफ़्तारी कराए सघो था, बिल्कुलु बिल्कुलु, या पंहिंजा अगरि असां 4-5 सूट वठूं था त अगरि चाहियूं त असां हुन मां 2 घटि करे उहे 2 कंहिं यतीम लाइ बिल्कुलु जीअं फरमायो त इबादत उन खे चइबो आहे। मां सम्झां थी त वधीक इबादत उहा आहे जो ॿियनि जे कमु अचूं। बिल्कुलु बिल्कुलु, ख़ूबसूरत ख़ूबसूरत गुफ़्तगू। ऐं मुफ़्ती साहब यकीनन अव्हां खां बि कंटिन्यू कराईंदासीं, पर वक़्तु साही जो थी वियो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक जे तरफ़ असां वधूं पिया। नाज़रीन, अज़मत रमज़ान में सहकार मौजूदु आहे, ब्रुकबांड सुप्रीम डस्ट जो, नेल्सन पेंट्स जो भरपूर ताउन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो, ऐं उन खां अलावा वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं फॉर्मी जो सहकार मौजूदु आहे। एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। नाज़रीन, GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, ऐं सिंध जी नंबर 1 ते आहे। टबाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान। रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में दिलि जी गहराई सां ऐं ॿीहर भली कार चवां थी। पाण ई पसे पाण खे, पाण ई महबूब, पाण ई ख़ल्क़े ख़ूब, पाण ई तालिब तुंहिंजो। अल्लाह तबारक व तआला जी कहिड़ी तारीफ़, कहिड़ी सना कई वञे। रब पाक जी तारीफ़ में असां जेकॾहिं ॻाल्हाइण ते अचूं त मां सम्झां थी लिखण ते हिकिड़ो त कलम खुटी वञे थो,
ऐं दुनिया जा तमामु काग़ज़ खुटी वञनि था। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सना केतिरी बयानु कजे ऐं जेकॾहिं लिखण ते अचिजे त दुनिया जा तमामु कलम ख़तमु थी वञनि था ऐं दुनिया जा तमामु काग़ज़ यकीनन ख़तमु थी वञनि था, पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सुहिणो किरदारु, संदन सुहिणो पाछो ऐं संदन सुहिणो अक्स इंसानु बयानु कंदे यकीनन थकिजी पवे थो, पर उहो सुहिणो किरदारु ऐं उनजो अमल ऐं ख़ूबसूरत इल्मु ऐं संदन सखावत, संदन ख़ूबसूरत फ़ैसिला ऐं हक़ ते फ़ैसिला, इंसाफ़ ते फ़ैसिला, तमामु ख़ूबसूरत टॉपिक्स आहिनि, तमामु ख़ूबसूरत रिवायात इन बाबति मौजूदु आहिनि ऐं असां वटि मुफ़्ती साहब मौजूदु आहिनि। यकीनन ख़ूबसूरत तरीक़े सां पाण ॻाल्हाए सघनि था। असां इल्म में यकीनन घटि आहियूं, असांखे जेतिरो इल्मु नसीबु थियो आहे वधीक सिखण जी भरपूर इंसानु कोशिशि करे सघे थो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो हमेशह खां नालो आहे, हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो, ऐं नेल्सन पेंट्स जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना क्वेस्ट जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में नाज़रीन वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। अज़मत रमज़ान सां भरपूर साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं उन खां अलावा फॉर्मी जो बहितरीनु सहकार असां सां मौजूदु आहे। नाज़रीन GFS बिल्डर्स जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में, ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। ऐं असलम साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। असलम साहब, हीउ जेको वक़्तु आहे माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जो, इहो महसूसु थिए थो जल्दी गुज़री वेंदो आहे? बिल्कुलु, छो जो चवंदा आहिनि न गिणती जा ॾींहं न हे त माना हूअं बि ख़बर न पवंदी तव्हांखे त रमज़ान, छो जो इबादतुनि में माण्हू मसरूफ़ आहे, कमनि कारनि में, बचनि ॿारनि खे माण्हू टाइम ॾिए थो त हुन मसरूफ़ियात में टाइम जी ख़बर नथी पए हिन ॾींहंनि जी। अॼु माशाल्लाह ॾिसो तव्हां 3 अशरे में आहियूं पाण, त वक़्त जी का ख़बर ई न पई त जहिड़ो को ॼण कल्ह असांखे रमज़ान मिलियो आहे, वरी अॼु ॼण इख़्तिताम ते आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु फरमायो। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब मौजूदु आहिनि। मुफ़्ती साहब, अव्हां कुझु ऐड करणु चाहियो पिया जेको टॉपिक हली रहियो हो बाबति? मुंहिंजो नंढिड़ो सुवालु आहे, ॾाढो सादो सिंपल क्वेश्चन आहे मुंहिंजो, त असां जेको ॿिए जे लाइ वठंदा आहियूं, असां कंहिंखे इस्तिताअत आहे, असां ॾियणु चाहियूं पिया, 2 शयूं असां वरितियूं आहिनि, हिकु शइ असां ॿिए कंहिंजे लाइ वरिती आहे, क्वालिटी जेका आहे उन प्रोडक्ट जी कीअं हुजणु खपे जेका तव्हां ॿिए जे लाइ बि ख़रीद करे रहिया आहियो, पंहिंजे लाइ बि ख़रीद करे रहिया आहियो? जेकॾहिं माण्हू चाहे थो त अल्लाह ताला मूंखे पसंदि फ़रमाए त सरकार फरमायो पोइ ॿियनि जे लाइ बि उहो पसंदि कयो जेको पंहिंजे लाइ था पसंदि कयो। ज़रूरी आहे। हाणे तव्हां ॾिसंदव त शहर ॾे तव्हां रुख कंदव त जेके तिलक चाड़ी वग़ैरह या इन्हनि जॻहियुनि ते हैदराबाद में, त उते शॉप वारा दुकान वारा तव्हां खां पुछंदा त अच्छा जो आपको जोड़े लेने हैं अपने लिए या देने हैं, माना उहो हा एॾो अजीब ऐं ग़रीब। मां हुनखे सम्झायो, मां हुनखे चयो त जेको मां पाण पाईंदुसि, जेको ईसाले सवाब जे हवाले सां ॾींदुसि या कंहिं ग़रीब खे ॾींदुसि त मां उन मयार जो ॾींदुसि। मां पंहिंजे वालिद गिरामी जे ईसाले सवाब जे लाइ उहो 500 वारो 800 वारो हिकिड़ो लोकल जोड़ो वठां, पंहिंजे लाइ 3000 वारो वठां, त इहो पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान मुताबिक़ अल्लाह ताला असांखे पसंदि कोन फरमाईंदो। पर भले तव्हां घटि ई ॾियो, पर उहा मयारी शइ ॾियो जंहिंखे तव्हां पाण बि पसंदि कयो। छा जेको कपिड़ो तव्हां ॾियो था या जेका शइ तव्हां गिफ्ट था, इहा छा तव्हां पंहिंजे लाइ पसंदि कयो था? पंहिंजे लाइ पसंदि आहे त पोइ ॿिए खे बि उहा ॾियो, जेका पंहिंजे लाइ पसंदि आहे उहा तव्हां ॿिए खे बि न ॾियो। भले थोरी ॾियो पर मयारी शइ ॾियो, त इंशाअल्लाह ताला तव्हांजे अल्लाह ताला क़बूल बि फरमाईंदो ऐं अल्लाह ताला तव्हां सां मोहबत बि फरमाईंदो। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। ऐं ॾियण वारो जेको हथु आहे अल्लाह तबारक व तआला हुन में एतिरी बरकत विधी आहे जो उहो हथु कॾहिं झुके नथो, ऐं हमेशह या हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ बि फरमाईंदा त असांखे मौला ॾियण वारनि मां बणाए, वठण वारनि मां न। अगरचे जंहिंखे अल्लाह ताला ॾिनो आहे उन्हनि जे माल में ग़रीबनि जो ज़रूरु हक़ु हूंदो आहे। जेसिताईं उहो हक़ अदा नथा कनि त उन्हनि जो माल पाकी नथो थिए, जंहिंजे मथां ज़कात लाज़िम आहे, फितरो लाज़िम आहे। पर हमेशह उहो अफ़ज़ल हूंदो आहे जेको ॾियण वारो हथु हूंदो आहे। ऐं पर ईअं ॾिजे त जीअं आम इहा हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु बि आहे त हिकिड़ो हथु ॾिए त ॿिए हथ खे ख़बर न पए। हक़ीक़त में अहादीस में जेके लफ़्ज़ आहिनि उहे थोरा मुख़्तलिफ़ आहिनि पर मफ़हूम साॻियो आहे, त तव्हां ॾियो त तव्हांखे कंहिं ॿिए खे ख़बर न पए।
त तव्हां का शइ ॾिनी आहे माना लिकाए ॾियो, जेकॾहिं नफ़ली सदको था ॾियो त ईअं ॾिजो कंहिंखे ख़बर न पए, कंहिंखे महसूसु न बिल्कुलु थिए। बिल्कुलु मुफ़्ती साहब, ऐं सफ़ेद पोश इंसान असां पंहिंजी सोसाइटी में ॾिसूं त हू घुरणु पसंदि न कंदा आहिनि, पर ॾियण वारे खे यकीनन ख़्यालु हुजणु खपे त असां जंहिंखे ॾिसी रहिया आहियूं उनजी इज़त नफ़्स मजरू न थिए। असां अॻियां वधूं था, अव्हां जी इजाज़त सां अॻियां वधणु चाहींदसि। मोहम्मद सखी इन तरफ़ मौजूदु आहे, मोहम्मद अली मौजूदु आहे, इन्हनि खां असां नातिया कलाम नाज़रीन ॿुधणु चाहींदासीं। बिस्मिल्लाह कयो तव्हां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। को नथी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे, कोन थी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे। दिल जो धणी दिल वियो खणी, दिल जो धणी दिल वियो खणी, जीअं बाज़ बहरी थो झटे, कोन थी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे। मूं जहिड़ी मजबूर सां यारी रखियाऊं ज़ोर सां, मूं जहिड़ी मजबूर सां यारी रखियाऊं ज़ोर सां, मूं जहिड़ी कूड़ी कची, मूं जहिड़ी कूड़ी कची, सॾे विहारूं गॾु सचे, कोन थी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे, कोन थी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे। अरमान मुंहिंजे अंदर जा हिन सजण लाहे छॾिया, अरमान मुंहिंजे अंदर जा हिन सजण लाहे छॾिया, हर खुशी हितड़े मिली, हर खुशी हितड़े मिली, छो न सारो जग अचे, कोन थी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे, कोन थी कैसा लगे भल को खणी उड़ंदो अचे। मिस्कीन हिन महबूब जा नए सिज थोरा नवां, मिस्कीन हिन महबूब जा नए सिज थोरा नवां, हक़ खे रसिया
को खणी उॾंदो अचे को नथी कंहिं सां लॻे भल को खणी उॾंदो अचे। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह माशाअल्लाह, तमामु बहितरीनु तव्हां चूंड कंदा आहियो, तमामु सुठी तव्हां प्रैक्टिस कंदा आहियो ऐं हिते अची ऐं तव्हां ॿिन्हिनि जी जेका मां हमेशह ॻाल्हि कंदी आहियां, ॿिन्हिनि जी कोऑर्डिनेशन तमामु सुठी नज़र ईंदी आहे, सुठे तरीक़े सां हिक ॿिए सां साथ निभाईंदा आहियो। ऐं मुफ़्ती साहिबु अव्हां जा बि कॉमेंट्स मां हिननि ॿिन्हिनि जे लाइ वठणु चाहींदमि। असां जूं दुआऊं हिन बचड़नि सां गॾु आहिनि। अलाह ताला हिननि खे बहितरीनु आवाज़ ॾिनो आहे, छो त लहण जेको आहे सुहिणो, इहा बि अलाह ताला जे नेमतुनि में हिकिड़ी नेमत आहे। ऐं ॿियो जोड़ त उहो त मिसाल ई अलॻि हूंदो आहे, बेमिसाल जो पाण में हिननि जो जोड़ आहे। असांजी इहा दुआ आहे त अलाह ताला हिननि बचड़नि खे दीन ऐं दुनिया जे उलूम सां आरास्ता फरमाए। ऐं इंशाअल्लाह असांजी उमेदु आहे त हिन जा वालिदैन हिननि खे दुनियावी तालीम ऐं गॾोगॾु दीनी तालीम ॾे रुझान ॾियारींदा ऐं उन्हनि में इंशाअल्लाह ताला हिननि खे अलाह ताला हुज़ूर अलैहिस्सलाम कंदो आहे त तमामु उलूमनि में अलाह ताला हिननि खे कामयाबी अता फरमाए। आमीन आमीन आमीन। नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। मां शुक्रगुज़ार आहियां मोहम्मद सखी तव्हांजी, मोहम्मद अली तव्हांजी, तव्हां आया हो, तव्हां साथ ॾिनो, असांजी ट्रांसमिशन खे एॾो तव्हां ख़ूबसूरत बणायो आहे। माशाअल्लाह, तव्हांखे ख़बर आहे अव्हांजा नातिया कलाम असांजे पेज तां तमामु अॻियां ताईं ॿुधिया वेंदा आहिनि ऐं तमामु घणा ॿुधिया वेंदा आहिनि। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो भरपूर सहकार मौजूदु आहे। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ मौजूदु आहे, टैंक बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। नाज़रीन, क्विज़ जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। साथ मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर सहकार मौजूदु आहे। GFS बिल्डर्स जो नाज़रीन भरपूर ताउन मौजूदु आहे ऐं उनखां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मेहरान टेलीविज़न। के अज़मत रमज़ान में आऊं भली कार चवां थी, असांखे तमामु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब ज्वाइन करे चुका आहिनि। आपको मैं वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक हैं, माशाअल्लाह जी माशाअल्लाह। नाज़रीन, अज़मत रमज़ान जी हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं पहुचाई वञे पई हिन वक़्तु ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जे ताउन सां ऐं BBS के हमेशह खां पाकिस्तान जे आला मयार जी चाहे चयो वञे थो। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे, रंग ज़िंदगी जो ऐं टैंक जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे क्विज़ जो, क्विज़ खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो। नाज़रीन, अज़मत रमज़ान में सहकार मौजूदु आहे वाइटल जो, वाइटल पियो ज़िंदगी जियो। नाज़रीन, फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे ऐं उनखां अलावा अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो। उनखां अलावा अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो। असां वटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि हिन ट्रांसमिशन में ज़रीना कीरियो साहिबा ऐं ज़रीना कीरियो साहिबा तमामु बहितरीनु एक्ट्रेस आहिनि। ज़रीना साहिबा, अव्हांजो सफ़र मीडिया जे तरफ़, एक्टिंग जे तरफ़ कीअं लाड़ो थियो? नंढे हूंदे खां शौक़ु हो, पहिरीं ॿारनि जे प्रोग्राम में ईंदी हुअसि, पोइ फस्ट टाइम एज़ अ होस्ट ईंदा हुया? एज़ ए होस्ट, जी 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 हाँ। PTV ते हलंदो हो पंहिंजो ॿारनि जो प्रोग्राम रोशन तारा, उनखां स्टार्ट वरितो हो। पोइ माशाअल्लाह सां कोयटा TV ते कमु कयो ऐं काफ़ी साल थी विया आहिनि। हा, PTV जी उहा सिलेक्शन, उहो टाइम, उहो बि त ॾाढो हार्ड हूंदो, ॾुखियो हूंदो? PTV इलाही हार्ड हो
हाँ उहो माशाल्लाह इलाही हार्ड हो कमु हुते। हाणे त जेको पंहिंजा प्राइवेट चैनल्स आहिनि ॾाढो सवलो कमु आहे। असां जेको कमु कयो PTV ते उहो ॾाढो ॾुखियो हो। ॾुखियो कमु हुयो। जी हा, भरपूर प्रैक्टिस ऐं भरपूर जिते 3 ॾींहं रिहर्सल हलंदी हुई, उन खां पोइ वञी शूट शुरू थींदी हुई। बिल्कुलु उन ॿारनि जी प्रोग्राम जी बि प्रैक्टिस 3 ॾींहं हलंदी हुई। न 3 ॾींहं उन्हनि जी कोन हलंदी हुई। जीअं अगरि सीरियल आहे, ड्रामो आहे, बिल्कुलु जीअं नाटक रंग वग़ैरह आहिनि हलंदा हुआ उन्हनि में। सही 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 एज ए मॉडल बि कमु कयो ऐं रेडियो ते बि तक़रीबन स्टेज हर। जी बहितरीनु बहितरीनु। ऐं उन खां अलावा 11 महीना हिकिड़ो प्रॉपर तव्हांजो कमु, प्रॉपर तव्हांजो टाइम टेबल ठहियल त बाबा हीअ बि करिणो आहे, हीअ बि करिणो आहे, घर में बि टाइम ॾियणो आहे। वरी हिकिड़ो महीनो एॾो ख़ूबसूरत अचे थो माह रमज़ान जो, त भला माह रमज़ान डिफरेंट छो आहे? अव्हां ज़िक्र त करे चुका आहियो त तव्हां घणो टाइम ॾींदा आहियो, पर माह रमज़ान सां केतिरी उनसियत आहे, नंढे हूंदे खां केतिरी वाबस्तगी रही आहे? उहो त हर इंसान जी वाबस्तगी रही आहे रमज़ान सां न। हर माण्हू नंढो हुजे या वॾो हुजे, पोड़ो हुजे पको हुजे, हुन रमज़ान जो महीनो ई अहिड़ो आहे असांजे लाइ। मां सम्झां थी गिफ्ट आहे अलाह साईं जी तरफ़ां न असांजे लाइ। त इन में घणे कोशिशि इहा ई हर इंसान जी हूंदी आहे, रुॻो मुंहिंजी त न, पर हर इंसान जी नंढे ॾींहुं वॾे ॾींहुं इबादतूं कयूं, असां घर में रोज़ा रखूं, हर ॻाल्हि में। ज़बरदस्त ज़रीना साहिबा सां मौजूदु आहिनि। ऐं उन खां अलावा डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब मौजूदु आहिनि, मारूफ नात ख़्वान आहिनि। आपसे हम नात्या कलाम सुनना चाहेंगे, बिस्मिल्लाह कीजिए आप। मैं चुप खड़ा हुआ हूँ दरबारे मुस्तफा में, मैं चुप खड़ा हुआ हूँ दरबारे मुस्तफा में, आँखों से बोलता हूँ दरबारे मुस्तफा में, आँखों से बोलता हूँ दरबारे मुस्तफा में। मेरा वजूद जैसे गुम हो के रह गया है, मेरा वजूद जैसे गुम हो के रह गया है, खुद से बिछड़ गया हूँ दरबारे मुस्तफा में, खुद से बिछड़ गया हूँ दरबारे मुस्तफा में। आंसू नदामतों के हैं चश्मे तर से जारी, आंसू नदामतों के हैं चश्मे तर से जारी, छुप छुप के रो रहा हूँ दरबारे मुस्तफा में, छुप छुप के रो रहा हूँ दरबारे मुस्तफा में। क्या अब भी मेरे रब का मुझ पर करम न होगा,
क्या भी मेरे रब का मुझ पर करम न होगा। अब तो मैं आ गया हूँ दरबारे मुस्तफ़ा में। अब तो मैं आ गया हूँ दरबारे मुस्तफ़ा में। एजाज़ मेरी मिट्टी अब हो गई है सोना। एजाज़ मेरी मिट्टी अब हो गई है सोना। मैं कीमिया बना हूँ दरबारे मुस्तफ़ा में। मैं कीमिया बना हूँ दरबारे मुस्तफ़ा में। मैं चुप खड़ा हुआ हूँ दरबारे मुस्तफ़ा में। आँखों से बोलता हूँ दरबारे मुस्तफ़ा में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इंतहाई ख़ूबसूरत कलाम ऐं ॾाढो मोहब्बत ऐं इश्क़ सां अव्हां पढ़ियो आहे ई कलाम। आपको बहुत बहुत मुबारक हो उम्र शरीफ़ की। नाज़रीन, अज़मत रमज़ान में वक़्तु साही जो थी वियो आहे। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे। असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं पिया। ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नाज़रीन, नेल्सन पेंट्स जो भरपूर सहकार मौजूदु आहे। रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो भरपूर साथ नाज़रीन मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में क्वेस जो भरपूर साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो ऐं उन खां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे वाइटल जो। वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर नाज़रीन साथ मौजूदु आहे। उन खां अलावा अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो साथ नाज़रीन मौजूदु आहे। अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अज़मत रमज़ान महरान टेलीविज़न सां गॾु। कि अज़मत रमज़ान में आऊं भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान में असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे मोहिद रज़ा कादरी। मोहिद रज़ा कादरी साहब खे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, अज़मत रमज़ान हिन वक़्तु अव्हां ताईं ये ट्रांसमिशन ख़ुसूसी माह रमज़ान जी ट्रांसमिशन आहे जेका अव्हां ताईं पहुचाई वञे पई महरान टेलीविज़न जे थ्रू। तावन मौजूदु आहे ब्रुक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो। हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो, हिकु भरोसे जो। नेल्सन पेंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे रंग ज़िंदगी जो ऐं टैंक बणाइण वारनि जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। क्वेस जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। वाइल्ड वेंचर जो नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे। मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया ऐं वाइटल जो सहकार मौजूदु आहे। वाइटल पीओ ज़िंदगी जियो। फॉर्मी जो भरपूर सहकार नाज़रीन मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। GFS बिल्डर्स जो सहकार मौजूदु आहे ऐं उन खां अलावा सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। मुफ़्ती साहब असां वटि मौजूदु आहिनि। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब। असां सूद बाबति अव्हां जो बयानु ॿुधणु चाहियूं पिया, असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियूं पिया। बिस्मिल्लाह कयो अव्हां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़ालिक़ कायनात इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ला ताकुलुर रिबा। ए ईमान वारो व्याज न खाओ। जीअं सिंधी में उर्दू में सूद लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, सिंधी में हिनखे व्याज चयो वेंदो आहे। जी हा। हाणे व्याज छाखे चइबो आहे? चंद शयूं त अहिड़ियूं आहिनि जेके हुज़ूर सय्यद दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन जो बयानु फ़रमायो आहे।
जीअं अल हिंतत बिल हिंतत, यानी कणक खे कणक जे बदिले में घटि वधि सां न बल्कि बराबरि बराबरि त जेका आहे पाण में कमु ॾियो वठो। जी जी। या इन खां अलावा जीअं जव आहिनि, जवनि खे बि बराबरि बराबरि ॾियणो आहे हिक ॿिए खे। जेकॾहिं को या मिसाल हिकिड़ो चए त हीअ मुंहिंजा जेके आहिनि पुराणा जव आहिनि या पुराणी कणक हुआ इहा मां तोखे ॾियां थो, जॾहिं ताज़ी लहंदी त तूं इन कणक जे बदिले मूंखे तूं अधु मण वधीक ॾींदे त इहो व्याज में शामिलु आहे। ईअं ई लूण जो ज़िक्र कयो आहे हुज़ूर अलैहि सलातो वसलाम, खजूर जो ज़िक्र कयो आहे हुज़ूर अलैहि सलातो वसलाम, चंद शयुनि जो। इन खां अलावा बाक़ी तव्हां जूं जेके शयूं आहिनि, सोन चांदी जो बि ज़िक्र कयो आहे हुज़ूर अलैहि सलातो वसलाम। इन खां अलावा जेके शयूं आहिनि उन में ॾिठो वेंदो त व्याज वारी इल्लत ऐं सबबु मौजूदु आहे या न, पंहिंजे तरफ़ां को फ़ैसिलो न आहे करिणो वेंदो आहे। या इन खां अलावा जीअं असां जेके फसल था पोखियूं, उहो कणक जो हुजे, ज्वार जो हुजे, सारी हुजे, फुटी हुजे, उन्हनि जे लाइ जेका असां भाण ख़रीद कंदा आहियूं, कलर वठंदा आहियूं, खाद ख़रीद कंदा आहियूं, उन जे लाइ बि जेकॾहिं असां कैश में वठंदा आहियूं त उन कैश ते जेको रेट हूंदो आहे उहो अलॻि हूंदो आहे, ऐं उधर ते जेको असां वठंदा आहियूं त जीअं असांजो फसल लहंदो असां तोखे क़ीमत ॾींदासीं। उन सूरत मिसाल DAP खाद आहे, कलर आहे, उनजी क़ीमत आहे 13,000 कैश में, हू थो चए जेकॾहिं उधर ते त मां 16,000 लॻाईंदुसि, त उनजो तय हुजे त मां हीअ पैसा तोखे 16,000 में ॿोरी ॾियां थो, पर अप्रैल जी फलाणी तारीख़ ते मां तोखां इहे पैसा वसूल कंदुसि। बशर्त उहा क़ीमत वधी वञे थी, पर तव्हांजो जेको मामला तय थियल आहे मेन जेको आहे उहो वक़्त जो तयन थियण ऐं क़ीमत जो तयन, इहे शयूं तयन हुजनि, इहे शयूं मुक़रर हुजनि। ऐं मिसाल अॼुकल्ह जीअं इहो कारोबार बि दुकानदारनि वटि हले पियो, या काफ़ी दोस्तनि इहो मूंखां सुवाल बि कयो आहे त जीअं दस्तियूं जेके गठियूं हूंदियूं आहिनि कड़क नोटनि जूं, उहे ॾेई करे पुराणा नोट जेकॾहिं तव्हां खां वसूल कंदा त तव्हां पुराणा नोट ॾींदव, गठियूं वठंदव त उहे पुराणनि नोटनि ॾींदव त तव्हांखे उन गठी ते मिसाल 1000 जी वरिती त तव्हांखे 1100 रुपया ॾियणा पवंदा। अहिड़े हिसाब सां इहो सूद आहे, इहो व्याज आहे। छो त जेको तव्हां 100 रुपयो जेको मथे था भरियो, इहो छाजे बदिले में था ॾियो, कहिड़ो इन जो को सबबु हुजे न। इन जे लाइ त क़ुर करीम फरमाए न त तव्हांखे व्याज खे ऐं तिजारत खे सम्झणो आहे पंहिंजे तरफ़ां। का बि नाज़रीन खे इहा मां गुज़ारिश थो कयां त इस्लामी जेके बि मसाइल हूंदा आहिनि उन्हनि में कंहिं अहले इल्म, कंहिं आलिम दीन, ऐं ईअं न त इहा बि असांजे मुआशिरे में मां इहा कमी ऐं कोताही ॾिठी आहे त इहा जेका रीश मुबारक आहे, ॾाढी मुबारक, इहा सरकार जी सुन्नत आहे, इहा रखणी आहे, सुन्नत मुअक्कदा आहे। बाज़ उलमान वटि इहा वाजिबु आहे, बाज़ फरमाए त इहा सुन्नत मुअक्कदा आहे, त इहा ॾाढी मुबारक रखणु इहा वाजिबु आहे, इहा सुन्नत मुअक्कदा तव्हां हुनखे चओ। त ईअं न आहे त ॾाढ़ी रखण वारो हर जेको हूंदो आहे उहो आलिम हूंदो आहे, छो त मुस्लमान आहे, मुहबत में हुज़ूर जी सुन्नत खे अदा करण खे रखे थो। असांजे मुआशिरे में हर ॾाढ़ी वारे खे मौलवी सां पुकारियो वेंदो आहे, ईअं न, बल्कि अहले इल्म जी सुञाणप सिखो, जेको आलिम आहे, जंहिं वटि नॉलेज हुजे, जंहिं वटि इल्मु हुजे, फ़िक़ह ते हुनखे उबूर हुजे, उन खां तव्हां मसाइल पुछो। पुछण खां पोइ जेको आहे तव्हां वरी कंहिं ॿिए आलिम खां बि तस्दीक़ करे था सघो, पोइ हुनजे मथां अमल कयो, पंहिंजे तरफ़ां को बि फ़ैसिलो तव्हां न कयो। तमामु ख़ूबसूरती सां तव्हां बयानु फ़रमायो आहे मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु, जिन जो बयानु नाज़रीन अव्हां ताईं पहुची चुको, ऐं असां वटि मौजूदु आहिनि हिन वक़्तु ज़रीना कीरियो साहिबा। ज़रीना साहिबा, ॿारनि जी तरबियत ऐं इस्लामिक वे में जेकॾहिं ॿारनि जी तरबियत कजे थी त अमल ॿार घणो नोट कंदो आहे, ॿार जे अॻियां जेको थी रहियो हूंदो आहे उनखे ॾिसी हू एक्ट करण जी कोशिशि कंदो आहे, त अव्हां एज़ अ वुमेन कीअं सम्झाइणु चाहींदो, कीअं बयानु करणु चाहींदो त उहे औरतूं जेके घर में मौजूदु आहिनि उन्हनि खे घर जो माहौल ख़ूबसूरत कीअं रखिणो आहे त ॿार जी तरबियत बहितर तरीक़े सां थी सघे? जी हा, मां इहो ई चवणु चाहींदसि त पंहिंजे घर जो माहौल बहितर रखो, ठीकु आहे न, त जेको घर जो माहौल हूंदो आहे न उहो ई ॿार ते असरु कंदो आहे घणे में घणो। ऐं स्पेशली जेके माऊं आहिनि उन्हनि खे सुठी तरबियत ॾियणु खपे पंहिंजे ॿारनि खे, यानी की स्कूल जी त तव्हां ॾियो था, दीनी तालीम बि हुन सां गॾु ॾियो, बिल्कुलु, ताकी तव्हांजा ॿार माशरे में ई सुठो इंसान त थिए पर हिकिड़े आलिम दीन बि थिए, सही राह ते ॿार अचे, सही राह ते हले ॿार। बिल्कुलु मुआशिरे में पंहिंजो बहितर किरदार, मां वॾी टीचर हूंदी आहे ॿार जी, सही आहे न, बिल्कुलु जेको मां सेखारींदी त उहो वधीक केरु नथो सेखारे। यकीनन माउ पहिरीं दर्सगाह थिए थी, ऐं
जेके बि अमड़ो असांखे हिन वक़्तु ॿुधी रहियूं आहिनि, यकीनन अव्हांजी तवजा जो पहिरियों मर्कज़ तव्हांजा ॿार ई हूंदा ऐं माह रमज़ान जो ही जेको महीनो आहे इस्लामिक हवाले सां, इंसानियत जे हवाले सां तमामु बहितरीनु आहे। ॿारनि खे तव्हां यकीनन बहितरीनु तरीक़े सां तरबियत जो हिकिड़ो मख़सूस वक़्तु ई हूंदो आहे। मां सम्झां थी त 10 साल 8 साल मुफ़्ती साहिबु ईअं ई आहे, हिकिड़ो मुख़्तसिर वक़्तु थिए थो, ॿार उन मुख़्तसिर वक़्त में जेको सिखे थो त पूरी ज़िंदगी उहा तरबियत उन सां गॾु। जी 2 साल में ॿार सम्झणु शुरू, बिल्कुलु बिल्कुलु। उन खां पोइ इहा जेका एज आहे 8 खां 10 ताईं, एसि ताईं ॿार हर शइ गेन कंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। कोशिशि हुजे जेकॾहिं इंसान ईअं हर घर में ज़ाहिर आहे मर्द ख़ावंद ऐं हुनजी घरवारी पाण में कॾहिं जेका तेज़ कलामी बि थिए थी, तलख़ कलामी बि ॿारनि जे अॻियां कोशिशि कजे त उहो ॿारनि जे मथां ऐं ॿार ते इन शइ जो ठीकु ठाक असरु थो पए। बिल्कुलु मुफ़्ती साहिबु तव्हां ठीकु फरमायो। ऐं असां टैंक पहिरीं ठाराईंदासीं। जी अव्हां टैंक तयारु कंदो, कहिड़ो फ्लेवर तयारु कंदो? ऑरेंज फ्लेवर असां तयारु कंदासीं। हीअ त माना असां वटि इम्यूनिटी सिस्टम पूरो कंदो आहे जिस्म जो। असां मुंहिंजे लाइ त बहितरीनु शइ आहे। मां त रोज़े खां पोइ माना लाज़मी इस्तेमालु कंदो आहियां, छो जो मां सॼो ॾींहुं रनिंग बि हूंदी आहे मुंहिंजी, माशाल्लाह 2 कलाक प्रोग्राम हलंदो आहे, बीठो हूंदो आहियां त हीअ मूंखे उन खां पोइ वरी माना रोज़े खां पोइ मूंखे तंदुरुस्त बणाईंदो आहे, रिफ्रेशिंग बणाईंदो आहे। नाज़रीन, विटामिन सी आहे टैंग में ऐं विटामिन डी आहे ऐं उनखां अलावा ज़िंक सां भरपूर आहे टैंग जी इहा ड्रिंक। टैंग बणाए बहितर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं उनखां अलावा भरपूर सहकार मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो, हमेशह खां नाज़रीन नालो आहे हिकु एतमाद जो ऐं हिकु भरोसे जो। उनखां अलावा नेल्सन पैंट्स जो भरपूर साथ मौजूदु आहे। नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे। क्विस्ट जो नाज़रीन भरपूर साथ मौजूदु आहे। हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु वाइल्ड वेंचर जो भरपूर सहकार मौजूदु आहे। नाज़रीन अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे। वाइटल जो वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो भरपूर साथ मौजूदु आहे अज़मत रमज़ान में। नाज़रीन भरपूर सहकार मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो ऐं उनखां अलावा सिंधी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो भरपूर साथ मौजूदु आहे। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन। में सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में भरपूर साथ मौजूदु आहे ब्रूक बॉन्ड सुप्रीम डस्ट जो ऐं उनखां अलावा भरपूर साथ मौजूदु आहे नेल्सन पैंट्स जो। नाज़रीन टैंक बणाइण वारनि जो भरपूर सहकार मौजूदु आहे अज़मत रमज़ान में ऐं क्विस्ट जो साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में भरपूर सहकार मौजूदु आहे वाइल्ड वेंचर जो मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया। नाज़रीन वाइटल जो भरपूर सहकार मौजूदु आहे। वाइटल पियो ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो साथ मौजूदु आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे GFS बिल्डर्स जो ऐं सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जो नाज़रीन साथ मौजूदु आहे। मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहिबु असांजी हिन ट्रांसमिशन में तशरीफ़ फरमा आहिनि। मुफ़्ती साहिबु सूद बाबति तव्हांजो बयानु असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुचायोसीं ऐं सूरह बकरा जूं चंद आयात मूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पढ़ियो आहे, अमल बि थींदो आहे असांजे घर में हिन ते ऐं हूअं बि तमामु ख़ूबसूरत लॻंदो आहे जॾहिं तव्हां ज़िक्र कयो ऐं ख़ुशूसन को सिलेक्टेड ज़िक्र तव्हांजे लाइ हूंदो आहे। सूरह बकरा जूं आख़िरी चंद आयात काफ़ी जॻहियुनि ते मेंशन आहे त तव्हां उन्हनि खे कसरत सां पढ़ंदा कयो। जी जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना, इन खां वठी आख़िर ताईं जी जेके इहे आयतूं आहिनि इन्हनि जे विर्द करण में बरकत आहे। राति जो जेकॾहिं माण्हू इन्हनि खे जी तिलावत करे सुम्हे थो त अलाह सुबुह ते अलाह ताला जी हिफ़ाज़त में अची थो वञे। वरी जेकॾहिं सुबुह जो इनखे तिलावत थो करे त शाम ताईं अलाह ताला जी हिफ़ाज़त में थो अची वञे। ऐं का बि इंसान खां कमियूं कोताहियूं थी थियूं वञनि त उनजे पूरा जे लाइ बि इन आयतुनि जूं तिलावत करे छॾे त अलाह ताला इन आयतुनि जी तिलावत जे बरकत में उहे कमियूं कोताहियूं बि अलाह ताला माफ़ फरमाए छॾे। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। ऐं असां वटि इन तरफ़ असलम साहिबु मौजूदु आहिनि। असलम साहिबु थोरी देरि में बसि तव्हां खां मां चांहि तयारु कराईंदमि। ऐं नाज़रीन वक़्तु यकीनन क़रीब पाण आहियूं इफ़्तारी जे ऐं हिन ट्रांसमिशन जो इफ़्तारी ताईं वक़्तु हूंदो आहे। असां अॻियां वधूं था, मुफ़्ती साहिब जिन मौजूदु आहिनि त तव्हांजो यकीनन मैसेज लास्ट में वठंदा आहियूं। सो अव्हांजो छा मैसेज आहे? मैसेज इहा आहे त नाज़रीन जे लाइ त तिजारत ऐं व्याज में सूद में फ़र्क़ खे मालूम कयो। सही सही सही। त तिजारत छा आहे ऐं व्याज छा आहे? बिल्कुलु बिल्कुलु। तॾहिं त छो त क़ुरान करीम में बि फ़रमायो न अलाह ताला अहल्लल्लाहुल बैय,
हर्रम रिबा ऐं ॿी चयो त कालो इनमल बयु मिसलु रिबा तिजारत तव्हांखे सूद वांगुरु लॻंदी उनजी मिसल यानी फ़र्क़ु ज़रूरु आहे फ़ाइदो ऐं हा जी, फ़वाइद त बिल्कुलु, हुन में बि ज़ाहिरी हुन में फ़ाइदो आहे सही, सही, सूद में सही। जेको आर्ज़ी फ़ाइदो ऐं तिजारत में हमेशह वारो फ़ाइदो हूंदो आहे फ़ाइदे जे हिसाब सां तव्हांखे मुमासिलत मिलंदी पर इन्हनि में फ़र्क़ु अथव उन फ़र्क़ खे तव्हां ज़रूरु सम्झिजो इनशाला उन फ़र्क़ खे सम्झी करे तव्हां सही, तिजारत कंदो त तव्हांजी तिजारत में इनशाला अहिड़ियूं बरकतूं ईंदियूं आमीन, जो आमीन। तव्हां न पर तव्हांजा नस्ल बि इनशाला ताला आमीन उनखे खाईंदा आमीन तमामु तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज ऐं मुफ़्ती साहब ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो असांखे सुहिणे नमूने सां तव्हां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते हिन ट्रांसमिशन में बयानु फ़रमायो आहे सिखण जो तव्हां खां मौक़ो मिलंदो आहे क्विज़ जा तव्हां महिमान बणिजा ऐं नाज़रीन असांजी अॼु जी ट्रांसमिशन में मौजूद रहे हैं डॉक्टर अताउर रहमान कासमी साहब मैं आपकी शुक्रगुज़ार हूँ नेल्सन पैंट्स का ये जो गिफ्ट बॉक्स है ये आपके साथ जाएगा उन खां अलावा असांजी ट्रांसमिशन में मौजूद रहिया आहिनि मोहिद रज़ा कादरी साहब जिन खां असां लास्ट में कलाम नातिया कलाम ॿुधंदासीं मोहिद आपकी शुक्रगुज़ार हूँ मैं ये नेल्सन पैंट्स का गिफ्ट बॉक्स आपके साथ जाएगा असां मौजूद रहियूं आहिनि अॼु जी ट्रांसमिशन में ज़रीना कीरियो साहिबा अवां जो इन शॉर्ट पहिरीं तव्हां मैसेज वठंदसि जी मैसेज आऊं इहो ई ॾींदसि त पंहिंजे ओड़े पाड़े जो ख़्यालु रखो ऐं उहे सफ़ेद पोश जेके माण्हू आहिनि उन्हनि जो ख़्यालु रखो बहितरीनु जेके घुरी त नथा सघनि पर तव्हां महसूसु कयो बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे जेके न? मुस्तहिक़ ऐं इहो ई त रमज़ान में रोज़ा त तव्हां माशाल्लाह रखिया हूंदा ऐं पाण बि रखिया हूंदा ऐं रुॻो इबादत करण सां असांजी इबादत पूरी नथी थिए जेसि ताईं असां में इंसानियत नाहे बिल्कुलु बिल्कुलु तमामु तमामु ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुची चुको आहे ज़रीना साहिबा ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो मां तव्हां तव्हांजी सां शुक्रगुज़ार आहियां तव्हां मूंखे हिते इनवाइट कयो जी इट्स प्लेजर फॉर अस ऐं तव्हां क्विज़ जा महिमान बणिजा नाज़रीन असां वटि असलम साहब बि गॾोगॾु मौजूदु हूंदा आहिनि तव्हां खां असां टपाल मेज़बान तयारु कराईंदासीं जी टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि ज़बरदस्त सिर्फ़ु टपाल मेज़बान जी बिल्कुलु पाणी बि पीओ पंहिंजे महिमाननि खे बि पीआरियो सिंधी महिमानी जो राज़ आहे बिल्कुलु ऐं जेकॾहिं तव्हां हीअ पीअंदो त तव्हां डबल एनर्जी तव्हां माना मूं वटि जेके ड्रिंक आहिनि त सभु माना एनर्जेट आहिनि जेको तव्हां पाण बि पीओ पाण महिमाननि खे पीआरियो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि पीआरियो ज़बरदस्त जी ज़बरदस्त कलर जेको असीं बहितरीनु चांहि जो निकिरंदो आहे सिंधी नंबर 1 चांहि टपाल मेज़बान सो यूज़ करे सघो था तव्हां कंहिं बि शॉप तां वठी सघो था नए पुराणे या मार्ट तां किथां बि बिल्कुलु बिल्कुलु असलम साहब तव्हां ठीकु बिल्कुलु दुरुस्त तव्हां चयो नाज़रीन तव्हां खां मोकिलाइण जो वक़्तु अची वियो आहे ओवरऑल ट्रांसमिशन में जंहिंजो साथ मौजूदु रहियो आहे ब्रुकबॉन्ड सुप्रीम डस्ट जो नाज़रीन भरपूर साथ अज़मत रमज़ान में अॼु मौजूदु रहियो आहे ब्रुकबॉन्ड सुप्रीम डस्ट हमेशह खां नालो आहे हिकु एतमाद जो हिकु भरोसे जो नाज़रीन भरपूर साथ निभायो आहे अॼु जी ट्रांसमिशन में नेल्सन पैंट्स रंग ज़िंदगी जो नेल्सन पैंट आला मयार जो नेशनल पैंट ब्रांड आहे 25% इज़ाफ़ी कवरेज ॾींदो आहे घटि पैंट जे मिक़दार में अवां वधीक चाहे के रंग करे सघंदा आहियो ऐं फ्री कलर एडवाइज़री सर्विस पिणु मौजूदु आहे तव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं क्वालिफाइड कलर कंसल्टेंट सां राब्ते में अची सघो था पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था रंग ज़िंदगी जो ऐं यकीनन तमामु ज़िंदगी जा रंग हसीन ऐं ख़ूबसूरत थींदा आहिनि नाज़रीन टैंक जो सहकार भरपूर मौजूदु रहियो आहे विटामिन सी मौजूदु आहे टैंक में विटामिन डी मौजूदु आहे ज़िंक मौजूदु आहे ऐं रिफ्रेशिंग रमज़ान बणाईंदी आहे हीअ ड्रिंक रिफ्रेशिंग ड्रिंक टैंक जंहिंमें मुख़्तलिफ़ फ्लेवर्स ईंदा आहिनि ऐं तव्हां इज़िली कंहिं बि शॉप तां आसानी सां वठी सघो था नाज़रीन अॼु जी ट्रांसमिशन में भरपूर सहकार मौजूदु रहियो आहे क्विज़ जो हक़ीक़ी ज़ाइको हक़ीक़ी ख़ुशी सां गॾु ऐं वाइल्ड वेंचर जो भरपूर तावन मौजूदु रहियो आहे मौज मस्ती ऐं तफ़रीह जी नई दुनिया नाज़रीन भरपूर साथ मौजूदु रहियो आहे वाइटल जो वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं फॉर्मी जो अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में भरपूर तावन मौजूदु रहियो आहे बाक़ी सभु ॿियनि जे लाइ फॉर्मी मौज जे लाइ नाज़रीन GFS बिल्डर्स जो भरपूर तावन मौजूदु रहियो आहे अॼु जी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में पंहिंजे मुस्तक़बिल जी बहितरीन चूंड GFS बिल्डर्स ऐं उन खां अलावा बहितरीन असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु रही आहे सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान जी ऐं टपाल मेज़बान सिंध जो शान चयो वञे थो मूंखे
मुझी समूरी टीम के ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो याद। नाज़रीन, वींदे वींदे ख़ूबसूरत आवाज़ में नातिया कलाम अवां ताईं आऊं पहुचाईंदी वेंदसि ऐं ख़ूबसूरत आवाज़ असां सां मौजूदु रहंदो मुहिब रज़ा कादरी साहब जन जो। जी बिस्मिल्लाह। ओ करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार, जानो दिल तुम पर फिदा है दो जहां के ताजदार। मैं अकेला और मसाए ज़िंदगी के बेशुमार, मैं अकेला और मसाए ज़िंदगी के बेशुमार। आप ही कुछ कीजिए नाशे आले वकार, आप ही कुछ कीजिए नाशे आले वकार। याद आता है तवाफ़े खाने काबा मुझे, याद आता है तवाफ़े खाने काबा मुझे, और लिपटना मुल्तज़म सेवा ले खाना बार बार, और लिपटना मुल्तज़म सेवा ले खाना बार बार। गुंबदे खज़रा के जलवे और वो इफ्तारियाँ, गुंबदे खज़रा के जलवे और वो इफ्तारियाँ, याद आती है बहुत रमज़ान ने तैबा की बगार, याद आती है बहुत रमज़ान ने तैबा की बगार। या रसूल अल्लाह सुन लीजिए मेरी फरियाद को, या रसूल अल्लाह सुन लीजिए मेरी फरियाद को। कौन है जो के सुने तेरे सिवा मेरी पुकार, कौन है जो के सुने तेरे सिवा मेरी पुकार। हो करम सरकार अब तो हो गए गम बेशुमार, जानो दिल तुम पर फिदा है दो जहां के ताजदार।